जालिम को हटाना चाहते हो, ये मुल्क बचाना चाहते हो, गुर्बत को भगाना चाहते हो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं यहाँ वॾी नाज़ ऐं हिन वक़्तु आऊं तव्हांखे ॿुधायां थी हिन वक़्तु आऊं जांगारा बागारा में मौजूदु आहियां। अचो त ॾिसूं हेॾा नौजवान अचनि पिया जबल इलाइक़े मां। अचो त नौजवाननि खां ॿिनि खां सुवाल पुछूं था किथां पिया अचनि। अस्सलामुअलैकुम अदा। वालेकुम सलाम अदी जी अदा, तव्हां किथां पिया अचो? असीं भाजारा जांगारा मां पिया अचूं। अॼु असांजो हैदराबाद में जलसो आहे। ही नून लीग जो आहे ऐं पीपल्स पार्टी जो जालो आहियां, वर्कर आहियां। जी नवाज शरीफ जी मोहतरम जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी। ऐं असां उहे ख़ुशि नसीब आहियूं ऐं असां उहे बदनसीब आहियूं जो पोइ भेरे 2013 जी इलेक्शन में जॾहिं नवाज शरीफ जी हुकूमत हुई त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला रोडनि ते निकितासीं। नवाज शरीफ जे ख़िलाफ़ असां निकितासीं। अॼु वरी जॾहिं असांजे क़ाइदीन असांखे सॾु कयो आहे त हीअ असांजा नून लीग वारा असांजा ॿाहिरि थी असां सां गॾु अॼु एहतजाज में शरीक आहिनि। असां हिन कुटपुतली वज़ीर आज़म खे ॿुधाइण था चाहियूं त तूं भले केतिरी महांगाई कर, हाणे तूं कुर्सीअ ते घणा ॾींहं रही न सघंदे। उन जे लाइ करे असां पंहिंजे क़ाइद जे हिकु इशारे ते जांगारा बाजारा मां माण्हू गाॾियुनि ते विया आहिनि, लैंड क्रूज़रनि ते विया आहिनि। असां ॿई जेको आहे सो PDM जे जलसे में शिरकत लाइ असीं हैदराबाद पंधु वञी रहिया आहियूं। भले असांखे खणी 2 ॾींहं लॻनि या 3 ॾींहं लॻनि, असां बुख वञ ते पंधु पिया वञूं। अदा तव्हां छा चवणु चाहींदो? गांजारा बाजारा चवणु चाहींदासीं न, महांगाई ॾाढी वधी वई आहे। जी हा, आलू 20 रुपया किलो आहिनि, महांगाई वधी वई आहे। बसर 20 रुपया किलो, गजर 20 रुपया किलो, 100 में 5 किलो आहिनि, महांगाई वधी वई आहे। ऐं असां जेके नून लीग जा शेर कारकुन बाक़ाइदे उञुनि ते बुखुनि ते असां हाज़िर लहू हमारा नवाज शरीफ शेर हमारा, शेर जे जा असां हामी आहियूं, शेर जा असां जेको आहे सो कारकुन आहियूं। अॼु जेको असां हैदराबाद में जेको जलसो थी रहियो आहे इंशाअल्लाह इहो आख़िरी कोको साबित थींदो वज़ीर आज़म जे कुर्सी में जेको असां हणंदासीं। ऐं हीअ न इमरान खान पंहिंजे पाण खे छा थो सम्झे एतिरो मतिलबु, छो त असां हाणे शींहं ऐं तीर ॿई गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला हिन वज़ीर आज़म जो असीं ख़ात्मो हाणे हैदराबाद मां पोइ ॿई पंधु निकिरंदासीं। जेसीं ताईं वज़ीर आज़म न वेंदो एसीं ताईं असीं हैदराबाद में ॿई ॼणा वेही रहंदासीं। फुलेली जे कपर ते वेही रहंदासीं ऐं गिद्धो जे चौंक ते वेही रहंदासीं ऐं जेका जामशोर वारी जेको पुल आहे उनजे विच ते वेही रहंदासीं। दरिया में पाणी हूंदो जेसीं ताईं इहा हुकूमत जो तख़्तो माना पलटी न थींदो, तख़्तो ओसीं ताईं वेंदासीं। असां हाणे कोन मुड़ंदासीं। जीअं नवाज शरीफ मोहतरम जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी जेकॾहिं इमरान खान खे चऊं था जीअं मोहतरम बिलाल भुट्टो असीं वज़ीर आज़म इमरान खान खे ॿुधाइण था चाहियूं जेकॾहिं तोखे अॼु जे जलसे खां पोइ जेकॾहिं तूं कुर्सीअ ते वेठो हुई त मोब जुणो ऐं जुमो जुगाड़े असीं तोसां वाइदो था कयूं त असीं कुर्सी खणी इन कुर्सीअ तोखे लाहे इन कुर्सी ते असीं ॿई ॼणा वेंदासीं। इहो असांजो तोसां वचन आहे। कुर्सी जे ॿई न वेही सघियासीं त अधु अधु करे भञी बि हिकिड़ी कुर्सीअ ते ही वेंदो, हिकिड़ी अधु पासे ते असां वेंदासीं। वज़ीर आज़म खे हाणे को बि रहण जो हिते हक़ न आहे। इंशाअल्लाह ताला अॼु जेको PDM जो जलसो आहे उहो असां नून लीग वारा असां ऐं असां PP वारा इंशाअल्लाह इन वज़ीर आज़म जो ख़ात्मो आणींदासीं। जी नाज़रीन, आऊं यहाँ वॾी नाज़ ऐं हिन नौजवाननि खां मूं कुझु सवालात पुछा ऐं हीअ चवनि पिया असां जांगारा बाजारा मां हैदराबाद जलसे ते बिलाल ज़रदारी जे जलसे ते असां वञूं पिया पंधु। ती चवनि पिया असां इंशाअल्लाह इमरान खान खे वापसी, इमरान खान खे भॼाए पोइ ईंदासूं। कैमरामैन शमन अली उनड़।